ना ई सॼो गुरुद्वारो मां त संभालींदो आहियां जब सतनाम श्री सॼो गुरुद्वारो मां त संभालींदो आहियां मां हलियो वेंदमि सभु सिस्टम सभु इहे कम हेॾे रहिजी वेंदा अॼु बि कुझु माण्हू ईअं ई सम्झंदा आहिनि जब सतनाम श्री पहिरियों तो कुछ कोई माण्हू दिलचस्पी ॾींदो कोन्हे गुरु दरबार में पहिरियों तो कोई दिलचस्पी ॾींदा ई घटि अगर कोई ॾे थो पियो तो उन मां कोई हिकु अहिड़ो निकिरी पवंदो आहे चवंदो न भाई अगर मां छॾे न त ख़बर न सिस्टम सभु ख़राब न थी वञे न गुरु रामदास महाराज उन पंहिंजे वॾे पुट पृथ्वीचंद जी मन जी हालत ख़बर हुई छोजो भेटा जाम ईंदी हुई चढ़त जाम पड़दी तो जेका भी चढ़त भेटा पवे वो सब पृथ्वी वो पान संभालींदो पृथ्वीचंद पान संभालींदो उनके लालच हुई जेकर मां लाहौर हलियो ख़बर न केतिरा ॾींहं लॻी वञनि वापसि अचां पोयां मथां ही जेके भेटा वग़ैरह ॿिया जेके सभु चढ़त गॾु थिए थी गुरु दर ते गुरु जे चनन मथां ॿियो कोई खणी न वञे तंहिंजे करे इहे बि मां वटि हुजनि मतिलबु सिधो जवाबु ॾिनो मां नथो वञा ॿिए कंहिंखे मोकिलियो नंढे पुट गुरु रामदास महाराज महादेव खे सॾु कयो ओ पुट तू वञ भला तो महादेव भी सिद्धो जवाब ॾिनो ना गुरु पिताजी मां कंहिंजी तेरी मेरी में कोन हूंदो आहियां ॿिए कंहिंखे मोकिलियो मूंखे छा ख़बर शादी छा आहे फलाणे ॿिए कंहिंखे मोकिलियो ताणे नंढा नंढा बच्चा गुरु अर्जन देव महाराज यकदम चवण लगा ए पुट भला तव्हां वञो लाहौर वो यकदम हथ जोड़े करे सीस नवाए के चवण लगा जेको हुकुम गुरु जी तव्हांजो जीअं तव्हांजो हुकुम सभु चवनि था हा वञो ही त ख़ुशी जा मौक़ा आहिनि वञो तव्हां शादी में शरीक थियो मिट माइटनि में वेहा गुरु अर्जन देव महाराज चवनि था गुरु पिताजी तव्हांजो हुकुम सिर मथे ते ही त ख़ुशी जा मौक़नि विहां वारा ॾींहं ख़ुशी वारा ॾिहाड़ा शादी वारा ॾींहं ख़ुशी जा तव्हां त मूंखे लाहौर कंहिं ख़ुशी जे मौक़े ते मोकिलियो पिया पर अगरि वाहिगुरु न करे अगरि किथे असांखे ॾुखनि वारे ॾींहं में बि किथे लाहौर वञिणो पियो असां तॾहिं बि हलिया वेंदासीं भाई जब सतनाम इत खुशी जा मौका खुशी जा ॾींहं तव्हां मोकिलियो पिया पर अगरि के ॾुखनि वारा ॾींहं बणिजी आया बि तॾहिं बि असां हलिया वेंदासीं तव्हां सभिनी खे ख़बर आहे विहां वेले ते गुरु अर्जन देव महाराज अमृतसर खां लाहौर अचनि था समय जीअं अॻिते फिरे थो पियो त ख़बर आहे गुरु अर्जन देव महाराज शहीद थियण लाइ बि गरम तह ते वेहण जे लाइ बि अमृतसर खां गुरु अर्जन देव महाराज लाहौर अचनि था पिया गुरु अर्जन देव महाराज सच्चे पातशाह गुरु रामदास महाराज जी खूब सेवा कई जॾहिं जॾहिं वॾो भाउ पृथ्वीचंद विरदो रहंदो थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते गुस्सो कंदो कावड़ कंदो कॾहिं कॾहिं त गुरु रामदास महाराजनि सां बि वॾो पुट पृथ्वीचंद विड़ी पवंदो मतिलबु गुस्सो कंदो अॼु बि कुझु आहिनि अहिड़ा पुट माता पिता सां विड़दा रहंदा आहिनि थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते जपो सतनाम श्री माता पिता सां विड़ी पवंदा मां जी दिलि दुखाईंदा पीउ जी दिलि दुखाईंदा हिकु ॾींहुं कोई अचानक गुस्से में अची करे पृथ्वीचंद को चई छॾियो मतिलबु गुरु सां विड़ण लॻो त गुरु रामदास महाराज उहे बि शांत स्वरूप आहे कॾहिं गुस्सो न कंदा तुन टाइम पाणी उचारण करे ॻाइनि था पिया काहे पूत जगरत हो संग बाप काहे छो पूत पुट जगरत झगड़ो जगरत हो संग बाप ए पुट पियो सां भला पिता सां छो तो विड़ी जिनके जणे बडीरे तुम हो तिन सियूं जगरत पाप जे तोखे ॼणियो जे तोखे एॾो वॾो करे पालियो ख़बर आहे उन सां विड़ण पाप थी जंहिं टाइम तूं ॼणे जंहिं टाइम तूं जनम वरितो इहे ई त माता पिता तोखे पाले करे वॾो कयो जेकर उन टाइम तोखे गंद में उछलाए छॾनि पोइ तूं हिते वेठो हुजे अॼु भला या चलो तव्हां असांजा माता पिता ॼणे करे असांजी सार संभार कई आहे तॾहिं अॼु असां हिते वेठा आहियूं न जेकर माता पिता गंद में किथे उछलाए छॾनि पोइ अॼु असां हिते वेठा हुजूं हा भला जब सतनाम भगवान जे रूप में परमात्मा पाण माता पिता वटि अचनि था पिया उन्हनि जे अंदरि पाण ममता जागे थी पई मोह जागे थो प्यार जागे थो पियो पोइ उहो पालन था इन भरोसे ते त अॻिते हली करे जीअं अॼु असां हिननि जी संभाल करूं था ही नंढड़ा आहिनि जॾहिं असां कोराड़ा थींदासीं पोड़ा थींदा पोइ असांजी सार संभाल कंदा जब सतनाम पर कुछ पुट आहिनि कुछ अहिड़ा हूंदा आहिनि पुट शहर में ही हूंदा अलग थी विया वेहा खां करे बाद महीननि जा महीना ख़बर आहे पंहिंजे माता पिता सां मिलंदा बि कोन मिलण बि कोन वेंदा आहिनि मतिलबु उन वक़्तु बि गुरु रामदास महाराज सचे पातशाह जी सिख्या ॾियनि था पिया सम्झाइनि था पिया ना पुट माता पिता सां कॾहिं विड़बो न आहे इन्हनि सां विड़ण पाप थी सॼी सिख्या गुरु अर्जन देव महाराज पंहिंजे दिलि में हंडाइनि था पिया समय बणिजी आयो गुरु गद्दी जा
जा मालिक बनिया गुरु अर्जन देव साहिब जी महाराज। पोइ वो पृथ्वी चंद अञा तपे तो पयो, अञा गरम थे तो पयो। वॾो माया गुरगदी नंढड़े के इहो की, हालांकि पग पगड़ी ॾिनी वई पृथ्वी चंद के, घर जी जिम्मेवारी पग पगड़ी इंज लें तो वॾो तूं आहे। अॼु खां वठी सभी सॼी जिम्मेवारी तुंहिंजे मथां आहे। पगड़ी पग उनखे मिली, पर गुरु रामदास महाराज जेकी गुरगदी उहो गुरु अर्जन देव महाराज खे ॾिनी, हक़दार गुरु अर्जन देव साहिब जी महाराज। पर वॾा भाउ हाणे जेको गुस्सो जेका कावड़ पंहिंजे पिता सां कंदा, अॼु उहो गुस्सो वरी पंहिंजे नंढे भाउ गुरु अर्जन देव महाराज सां करनि था पिया। पर गुरु अर्जन देव जी महाराज सचे पातशाह जी कॾहिं बि वॾे भाउ सां अड़े करे न ॻाल्हाईंदा, कॾहिं बि कंहिंसां गुस्सो न कंदा। कोई खणी कुझु बि चवे, भाउ चवे, भाॼाई चवे, कुझु बि चवे, सचे पातशाह गुरु अर्जन देव महाराज शांत स्वरूप रहंदा, चवंदा कोई तकलीफ़ न आहे, कोई दुख न आहे, ही परमात्मा जो खेल आहे, भाणे खे मिठो करे मञणो आहे। अचो सभई शब्द ॻाए करे गुरु अर्जन देव महाराज चरणनि में अरदास करो त जंहिंजे मन में गुरु जा चरण मतिलबु गुरु जो नाम सिमरन सेवा सिमरन जॾहिं हृदय में वसी वञे तो पयो, तो उनके हर दुख सुख बराबर लगन शुरू थी वजन था। गुस्सो करे कावड़ करे, भाजाई कर्मा माई उहो गुस्सो करे कावड़ करे, करे करे माता गंगा के वडी ॾेराणी कर्मा बाई माता गंगा सा नंढी ॾेराणी सा विड़दी रहंदी थोड़ी थोड़ी गाल ते। गुरसिक जॾहिं सतगुरुनि जे लाइ कोई भेंट खणींदा हुया त कंहिं परिवार वारा माता गंगा जे लाइ कोई सोना सुठा वस्त्र खणी आया। गुरु अर्जन देव महाराज जे चरण में बि जॾहिं भेंट पेश कई त माता गंगा जे लाइ बि जेको वॻो खणी आया, गुरसिक परिवार चवण लॻा गुरु जी ई माता गंगा जे लाइ भेंट असां परिवार खणी आया आहियूं, भेंट करो, अंगीकार करो। तो गुरु अर्जन देव महाराज चंदा तव्हां पाण पंहिंजे हथनि सां ॾियो जपो सतनाम श्री। त माता गंगा वठे पई, साम्हूं हाणे वॾी ॾेराणी वेठी आहे, हाणे दुख ॿियो कुझु न आहे त मां वटि अहिड़ो कोई सुठो वॻो न आहे, कोई परवाह न आहे, पर मुंहिंजी नंढी ॾेराणी खे इन वटि छो आयो आहे, भला इन वटि छो आहे। घर पहुती, कमरे में पहुती त पंहिंजे मुड़ुस पृथ्वी चंद के दान ॾियण लॻी, मेणा ॾियण लॻी, वॾा असायूं इन्हनि खे खज़ाना इन्हनि खे मिलनि पिया, वॻा बि सुठा सुठा इन्हनि खे मिलनि पिया। पृथ्वी चंद चवंदो छा थियो भला, थियो छा? चए अॼु के परिवार वारा जिते भेंट खणी अचनि पिया, गुरु अर्जन देव महाराज खे भेंट मिली त ख़बर आहे तव्हांखे उनजी धर्म पत्नी माता गंगा लाइ बि कोई वॻो सुठो वॻो खणी आया, मूंखे कोन मिलियो, वॾी त मां आहियां न। खबर आहे माता गंगा के सिर इहा ॻाल्हि ख़बर पई, नंढी ॾेराणी पाण वञी करे मां कर्मा बाई वटि वॾी ॾेराणी पाण ई पहुचाए थी पई, तूं वटि तूं पा ॻाल्हि साॻी आहे। गुरु घर में आई आहे भेंट, तूं पाए मां पावां कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। छो हिकिड़े घर में रहंदी हुयूं, हिकिड़े घर में, पर थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते उहा कर्मा बाई विड़दी रहंदी न। त पोइ माता भानी ॾिठो, उनते माता भानी मौजूद हुई, गुरु अर्जन देव महाराज जी मां ॾिठो ॾेराणी पाण में ठहनि न थियूं। ऐं उन वक़्तु जेको माता गंगा बाबा बुढ़ा साहिब वटि वरी जे गुरु अर्जन देव महाराज मोकिलियो, वञो जेकर पुटु खपंदो आहे त बाबा बुढ़ा साहिब को अरदास कराए अचो। होॾा उहा अरदास बि थी वई त माता गंगा उन वक़्तु पेट सां हुई, ॾिठो ई वॾी ॾेराणी विड़े थी नंढी सां, कर्मा बाई विड़े थी पई माता गंगा सां नंढी ॾेराणी सां, मतां अॻिते हली करे नुक़सान न पहुचाए सघे त ससु फ़ैसिलो कयो तव्हां ॿई भाइर अलॻि थी वञो, जपो सतनाम श्री।